अदब बराए तामीर ज़िंदगी। अदब बराए तामीर ज़िंदगीअ जो मक़सदु इहो आहे त अदब इहो तख़लीक़ कयो वञे जेको ज़िंदगीअ जी तामीर लाइ उत्साहे या कमु अचे ऐं ज़िंदगीअ जे तक़रीबी रुखनि खे न छेड़े। अदब बराए ज़िंदगी, आर्ट फॉर लाइफ। अदब बराए ज़िंदगीअ जो मक़सदु इहो आहे त इंसानी ज़िंदगी जीअं आहे जहिड़ी आहे उन जे हूबहू तस्वीर चिटी वञे, जीअं उन जो को बि पासो या पहलू अणछुयो रहिजी न वञे। अदब ज़िंदगीअ जो तर्जुमान आहे। अदब न फ़क़ति ज़िंदगीअ जी तर्जुमानी करे थो पर उन ते तनक़ीद बि करे थो, ज़िंदगीअ जी सम्झाणी बि ॾिए थो ऐं उन जो तफ़सीर पिणु ॿुधाए थो। अदब में बहितर ख़्याल ऐं रोज़मर्रा जे बहितर ज़ुबान इस्तेमालु थिए थी। अदब ज़िंदगीअ जी पैदावार आहे ऐं ज़िंदगीअ जी तस्वीर चिटे थो। उन करे अदब में अफ़ादियत जो हुअणु लाज़मी आहे, छाकाणि त अदीब जेकी जज़्बा आश्कार करे से उन माहौल सां तालुक़ु रखनि था ऐं शऊरी आहिनि ऐं ख़ारिजी सबबनि जे करे आहिनि। अदब बराए ज़िंदगी वारनि जो इहो बि ख़्यालु आहे त जेसि ताईं अवामी मसइलनि जो ज़िक्र न कबो, ख़ल्क़ ते ख़ुदा खे अहमियत न ॾिबी, इनक़लाबी ऐं मज़ाहमती अदब न लिखिबो, तेसि ताईं इहो अदब न रहंदो। बाक़ी जेकी अदीब सिर्फ़ गुल ऐं बुलबुल मोहबत ऐं हुस्न खे मौज़ू बणाए लिखनि था, इहो अदब न आहे पर ज़हनी अयाशी आहे ऐं अहिड़े अदब जो को कारज न आहे। अदब जो समाजी कारज, सोशल फंक्शन ऑफ लिटरेचर। अदब जी तारीख़ मां मालूम थिए थो त अदब जी समाजी कार्ज समाजी अकासीअ ताईं इर्तिक़ाई सफ़र कयो आहे। मिसाल तौरु हिकु वक़्तु अहिड़ो हो जॾहिं देवियुनि ऐं देवताउनि जी ख़ुशनुदी हासिलु करण लाइ गीतनि, ड्रामनि ऐं नज़्मनि जी तख़लीक़ थींदी हुई, जंहिंजो वॾो मक़सदु इहो हूंदो हो त देवताउनि जी इताअत जो जज़्बो उभारिजे ऐं संदन ख़ुशनुदी हासिलु कजे। अॻिते हली जगमशहूर फ़िलासफ़र अफ़लातून 427 क़ब्ल मसीह 437 क़ब्ल मसीह खां 427 क़ब्ल मसीह अदब जो समाजी कार्य बयानु कंदे चयो त अदब इहो आहे जंहिंमां इख़लाक़ ऐं सदाकत जी वाद वीज थिए। लोक कहाणियुनि ते नज़र विझण सां ख़बर पवे थी त जानवरनि, पखियुनि ऐं देवनि जे कहाणियुनि खां वठी बादशाहनि, राणियुनि, परियुनि, शहज़ादियुनि, सूरमनि वग़ैरह जी इश्किया दास्ताननि मां को न को इख़लाक़ी दरस मिले थो। चङे ऐं बुरे जी तमीज़, चङाईअ जी सोभ मक़सदु माणण लाइ इंसानी जाखोड़, तकलीफ़ूं, ॾुख, ॾाखड़ा, मज़लूम जी दादरसी, ज़ालिम सां जंग, उहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर कनि थियूं त अवाइली अदब जा ख़ालिक़ पंहिंजे माहौल ते नज़र रखंदा हुआ। अॻिते हली चयो वियो त अदब ज़िंदगीअ जो अक्स आहे। अदब ज़िंदगीअ जे मक़सद खां हटी पंहिंजी मंज़िल तलाश करे नथो सघे, छाकाणि त मक़सदु ऐं ज़िंदगी अदब जो साथ ॾियनि था। ज़िंदगीअ जी रफ़्तार ऐं रवानी अदब खे मजबूर करे थी त हू उन जो साथ ॾिए ऐं उन सां गॾु हले। अदब समाज मां पैदा थिए थो ऐं समाज जी अकासी करे थो, उन करे उन जो असर बि वरी समाज ते पवे थो। उन करे ज़रूरी आहे त अदब समाज ते मुसबत असर विझे ऐं उन जी तरक़ी ऐं भलाईअ में भाङे भाईवार थिए। इहो ई अदब जो समाजी कारज आहे। छा आहे अदब ऐं शख़्सियत?
लिटरेचर एंड पर्सनैलिटी। हिकु लेखक ज़िंदगीअ जी मुख़्तलिफ़ रुखनि मां पंहिंजे लिखणियुनि जा मौज़ू खणे थो। उन में समाजी मसाला, मुआशी मसाला, तारीख़ी ऐं तहज़ीबी मसाला, मज़हबी मामला, ग़म, ख़ुशियूं, रीतूं ऐं रस्मूं वग़ैरह शामिल आहिनि। लेखक जो जेको नज़रियो हूंदो आहे उन मूजिबि हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो आहे। उन करे संदसि लिखणीअ मां संदसि ज़िंदगीअ जी झलक बि नज़र ईंदी आहे। जेतिरे लेखक जी शख़्सियत महान हूंदी, संदसि लिखत में गहराई बि ओतिरी घणी हूंदी। मिसाल तौरु शाह लतीफ़ जी शाइरीअ ते नज़र विझिजे थी त उन जी सिट में संदसि शख़्सियत जी झलक ॾिसण में अचे थी। लतीफ़ अदब नसर में लिखियल अहिड़ो अदब जेको पंहिंजे ॿोलीअ जी सूंहं शाइराणे अंदाज़ में लतीफ़ पिराए में ख़ूबसूरत कवरनि एहसासनि जो इज़हार करे। लिटररी गेस्ट हाउस अदबी ओताक सिंध जे बहिराड़ियुनि में महिमाननि जे वेहण रहण जी जाइ हूंदी आहे, पर अहिड़े कंहिं हंध ते अदीबनि जी गरजाणियुनि, मुशाइरनि ऐं वेहकुनि जी मर्कज़ खे अदबी ओताक सॾियो वेंदो आहे। ख़ासि तौर ते अदब परवर माण्हू पंहिंजी ओताकुनि ऐं अंगणनि में लोक अदब ऐं अदब जूं महफ़िलूं सजाईंदा आहिनि। अदबी ॿोली लिटररी लैंग्वेज अदबी ॿोली इहा चइबी जंहिंजे हर्फ़नि ऐं लफ़्ज़नि जा आवाज़ रवाजी आवाज़नि जहिड़ा न हुजनि, बल्कि सुहिणा, सुरीला ऐं सवादी हुजनि। अदबी ज़ुबान में इस्तिलाह, मुहावरा, तशबीहूं, किनाया, मिसाल ऐं पहाका घणा हूंदा आहिनि। उन करे मंझसि फ़साद ऐं बलागत जूं ख़ूबियूं झझियूं हूंदियूं आहिनि। अदबी ज़ुबान में हिक माना लाइ घणा लफ़्ज़ ऐं हिक लफ़्ज़ जूं घणियूं मानाऊं हूंदियूं आहिनि। दुनिया जे हर कंहिं शइ जा नाला ऐं हर हिक माना जा लफ़्ज़ अदबी ज़ुबान में लभंदा आहिनि। हम काफ़िया, तजनीस ऐं लफ़्ज़ी इज़हार हरफ़ीअ वारा लफ़्ज़ अदबी ज़ुबान जी ख़ासि ख़ूबी हूंदा आहिनि। अदबी ॿोली धारियुनि ॿोलियुनि मां केतिरा लफ़्ज़ पाण वटि आणे पंहिंजा बनाए छॾींदी आहे। अदबी ज़ुबान में सर्फ़ नहव जा क़ाइदा ऐं क़ानून कुदरत तरफ़ां मौजूदु हूंदा आहिनि। सुधरियल ऐं अदबी ज़बान में इल्मु बदीअ, बयान ऐं इल्मु मुआनी जो ख़ज़ानो ख़ूब भरियल हूंदो आहे। अदबी ॿोलीअ जी हीअ बि ख़ासियत हूंदी आहे जो ॿियनि ॿोलियुनि खे पंहिंजे ज़ख़ीरे ऐं ख़ज़ाने मां मदद ॾियण में कोताही ऐं कंजूसी न कंदी आहे, बल्कि कुशादीअ दिलि सां सखावत जो हथु डिघेरे पंहिंजो माल ॿियनि जे अॻियां रखंदी आहे। जीअं जीअं दुनिया में इल्मु ऐं हुनुर पिया वधंदा, साइंस जूं इजादूं पयूं थींदियूं, नयूं शयूं पयूं मालूम थींदियूं, नवां इस्तिलाह पिया गड़बा। तीअं सुधरियल ऐं अदबी ज़बान अहिड़नि इल्मनि ऐं हुनरनि, इस्तिलाहनि ऐं इजादुनि जी मानाउनि लाइ पाण वटां या ॿियनि सुधरियल ऐं अदबी ॿोलियुनि मां के न के लफ़्ज़ खणी पेश करे सघंदी ऐं उन ई ॾस में पोइते न पवंदी। अदबी तारीख़ हीअ बि अदब जो हिसो आहे, हिस्ट्री ऑफ लिटरेचर। जहिड़ी तरह कंहिं मज़मून जी तारीख़ लिखण वक़्तु वाक़िअनि जूं कड़ियूं मिलाइबियूं आहिनि, अहिड़ीअ तरह अदबी तारीख़ लिखण वक़्तु बि तारीख़ वार तरतीब जे अंदाज़ में तख़लीक़ थींदड़ अदब खे लिखियो वेंदो आहे। अदब जी तारीख़ लिखण जो अंदाज़ तहक़ीक़ी थी सघे थो त तनक़ीदी बि, या ॿई तरीक़ा थी सघनि था। अदबी तारीख़ लिखंदड़ अदब में तहरीकुनि, लाड़नि, नज़रियनि ऐं
समाजी सियासी मंज़रनामे खे बि ध्यान में रखंदो आहे। सिंधी अदब जी तारीख़ सभ खां पहिरीं फ़ारसीअ में लिखी वई। मुग़लिया दौर में सिंधी शाइरनि, आलिमनि ऐं अदीबनि जो ज़िक्र फ़ारसी किताबनि में आयो। अंग्रेज़नि जे दौर खां बाक़ाइदा किताब, मज़मून ऐं मक़ाला सिंधीअ में लिखजणु शुरू थिया। सिंधी अदब जूं केतिरियूं अदबी तारीख़ूं लिखियूं वयूं आहिनि, जहिड़ोक सिंध जी अदबी तारीख़ खान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमून, तज़किराए लुत्फ़ी, लुत्फ़ुल्लाह बदवी। सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ डॉक्टर नबी बख्श खान बलोच। सिंधी अदब जी तारीख़ डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजो। सिंधी अदब जी तारीख़ ऐं सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो मेमून अब्दुल मजीद सिंधी। सिंधी अदब जी तारीख़ अकबर लगारी। सिंधी अदब जी तारीख़ जो जदीद मुतालियो मुख़्तियार अहमद मल्लाह। सिंधी नसर जी तारीख़ डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। सिंधी नसर जी तारीख़ प्रोफेसर मंगाराम मलकाणी। सिंधी अदब जी तारीख़ लाल सिंह अजवाणी, मुतजम हीरो शेवकाणी। सिंधी साहित्य जो इतिहास डॉक्टर मुरलीधर जेटले। आज़ादीअ बाद साहित्य जो इतिहास लीलाराम चंदाणी। सिंधी अदब जे इर्तिक़ाई तारीख़ डॉक्टर शमसुद्दीन उरसाणी। सिंधी अदब जी तारीख़ अंग्रेज़ीअ में पोपटी हीरानंदाणी। भारत में सिंधी साहित्य जो मुख़्तसर जाइज़ो मुंगाराम मलकाणी वग़ैरह वग़ैरह। अदबी दिफ़ा ऐं मअज़रत एपोलॉजी अहिड़ी तहरीर जंहिंमें लेखक पंहिंजे ख़्यालनि जे दिफ़ा में वज़ाहत करे। सुकरात पाण ते लॻल इल्ज़ामनि जी वज़ाहत में अदालत अॻियां जेको बयानु ॾिनो उनखे अफ़लातून द एपोलॉजी जे नाले सां पधिरो कयो। अफ़लातून शाइरनि खे पंहिंजे आदर्शी रियासत मां ख़ारिज करार ॾिनो हो। अरस्तूअ शाइरीअ जे दिफ़ा में पोइटिक्स किताब लिखियो। फिलिप सिडनी 1554 खां 1586 शाइरीअ जे दिफ़ा में एपोलॉजी फॉर पोइट्री लिखियो। अहिड़ीअ तरह अलामा आया काज़ी 1886 खां 1968 ईस्वी, जॉर्ज बर्नार्ड शॉ 1856 खां 1950 ईस्वी जे किताब कारी छोकिरी ख़ुदा जी तलाश में जे जवाब में इस्लामी तसौफ़ जी वज़ाहत लाइ भूरी छोकिरी हक़ जी तलाश में लिखियो। अदबी रवायतूं लिटररी ट्रेडिशन दुनिया जी हर ॿोलीअ जो अदब रवायतुनि जे हसीन ज़ंजीरनि में जकड़ियल नज़र ईंदो आहे। हर ॿोलीअ जूं के मख़सूस रवायतूं हूंदियूं आहिनि जिन मां कंहिं क़ौम जी तारीख़ी सक़ाफ़ती ऐं समाजी लाड़नि जी ख़बर पवे थी। इहो ई सबबु आहे जो केतिरनि अदीबनि ॿियनि ॿोलियुनि जे अदब जूं सुठियूं रवायतूं उधारियूं वठी पाण वटि राइज कयूं आहिनि। अंग्रेज़ीअ जे मशहूरु शाइर जोफ्री चासर 1343 खां 1400 ईस्वी ताईं पंहिंजे मशहूरु नज़म कंटरबरी टेल्स में हियत जी रवायत इटलीअ जे मशहूरु लेखक गेवानी बोक्शियो 1313 खां 1375 जी डेकी ब्राउन तां खईं। बोकिशो इहो किताब अल्फ़ लैला खां मुतासिर थी लिखियो। अहिड़ीअ ॼण त चासर अणसिधी तरह अरबी ऐं फ़ारसी अदब जी हियत जी रवायत कतबांदी आहे। अदबी ॿोली दुनिया जी तहज़ीब याफ़्ता ॿोलियुनि मां हिकु आहे जंहिंखे पंहिंजूं क़दीम फ़िक्री तौरु भरपूर तारीख़ी ऐं सक़ाफ़ती रवायतूं आहिनि जिन ते सिंधी अदब ऐं शाइरीअ जी पीढ़ रखियलु आहे। उन सां गॾु सिंधी अदीब दुनिया ऐं पाड़ेसरी ॿोलियुनि जे बहितर रवायतुनि ऐं हियतुनि मां इस्तिफ़ादो करे
पंहिंजे अदब खे मालामाल कयो ऐं हालतुनि जी तक़ाज़ा मूजिबि बनायो आहे। अदबी सरगर्मियूं लिटररी एक्टिविटीज़। अदबी सरगर्मियुनि मां मुराद उहे मश्ग़िला आहिनि जेकी खांगी अदबी जमातुनि ऐं सरकारी अदबी इदारा कंदा आहिनि। किताबनि जी रूनमाई कंहिं अदीब या आलिम सां रिहाइण, मुशाइरो, अदबी अभ्यास, वेहक, मरहूम अदीब, आलिम ऐं शाइरनि जी वरसी, कंहिं अदबी मौज़ूअ ते सेमिनार, कॉन्फ्रेंस वग़ैरह अदबी सरगर्मियुनि में अची वञनि था। अदबी ऐं इल्मी जमातूं लिटररी ऑर्गेनाइज़ेशन्स। ॿोली ऐं अदब जे वाधारे में इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती जमातुनि अहम किरदारु अदा कयो आहे। उहे जमातूं हम ख़याल फ़र्दनि खे गॾियल प्लेटफार्म मुहैया कंदियूं रहियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में आलिमनि, अदीबनि, शाइरनि ऐं ॿियनि कलमधड़ियुनि पंहिंजे सलाहियतुनि ऐं लियाक़तुनि खे गॾियल क़ुवत जे रूप में ॿोलीअ ऐं इल्म अदब जे मुफ़ाद ख़ातिर पए कमु आंदो आहे। सिंध में अदबी सोसाइटियुनि जो क़याम ऑल इंडिया कांग्रेस कमेटीअ जे ठहण या ईअं खणी चइजे त सिंध मदरसतुल इस्लाम क़ाइमु थियण खां बि अॻे थियो। हिन सदीअ जे उन अरसे में उन अरसे में सिंध में हज़ार खां मथे इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती जमातूं क़ाइमु थियूं। हिन वक़्तु बि केतिरियूं अदबी ऐं इल्मी जमातूं आहिनि। सिंधी अदबी संगत सिंधी वॾे में वॾी अदबी जमात आहे। नज़रिया लिटररी थ्योरीज़। नज़रियो कनि मुनज़्ज़म ख़यालनि, तजुर्बनि, मुशाहिदनि ऐं तजज़ियनि जो निचोड़ हूंदो आहे। नज़रिया सियासत खां वठी अदब ताईं मुरविज आहिनि। मिसाल तौरु सिंधी ॿोलीअ जे असलियत बाबति डॉक्टर बलोच 1917-2011 जो नज़रियो या सिराज मेमण 1933-2013 जो नज़रियो वग़ैरह नज़रिया अदबी बि हूंदा आहिनि। नज़रिया अदबी बि हूंदा आहिनि, ॿोलियाई बि त समाजी बि आहिनि। नज़रियनि जो वास्तो फ़लसफ़े ऐं मुआशियात सां बि हूंदो आहे। अदीब कॾहिं अदबी तहरीर ज़रिए कंहिं सचाईअ जो एतिराफ़ करे थो, कॾहिं मुआशिरे या इंसान खे विसरियल क़दरुनि जी यादि ॾियारे थो, कॾहिं को पैगाम ॾियणु चाहींदो आहे, कॾहिं माण्हुनि खे तफ़रीह मुहैया कंदो आहे, त कॾहिं जमालियात हुस्न जे फ़न ज़रिए इज़हार कंदो आहे। इहो सभु कुझु हू पंहिंजे मख़सूस ख़्याल या नज़रिए मुताबिक़ कंदो आहे। नज़रियनि ज़रिए सचाई, क़दरुनि, तफ़रीह, जमालियात वग़ैरह जी ॼाण मिले।